ओम शांति। तुझे मिले तारीख़ है 10/10/2024। मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार उड़दे वेंदे बुद्धि में ज्ञान उछलंदो रहे त अपार ख़ुशी रहंदी। प्रश्न त ॿारनि खे कंहिंजे संग सां ॾाढी ॾाढी संभाल करणी आहे। उत्तर आहे जंहिंजी बुद्धि में बाप जी यादि न ठहिरंदी आहे, बुद्धि हेॾे होॾे भटकदी रहंदी आहे, उन्हनि जे संग सां तव्हांखे संभाल करणी आहे। उन्हनि जे अंग सां अंग बि न लॻणो खपे, छो जो यादि में न रहण वारा वायुमंडल खे ख़राबु कंदा आहिनि। प्रश्न ॿियो, मनुष्य खे पश्चाताप कॾहिं थींदो आहे। उत्तर आहे जॾहिं हुननि खे पतो पवंदो आहे की हिननि खे पढ़ाइण वारो स्वयं भॻवानु आहे, त उन्हनि जो मुंहुं फिको थी वेंदो आहे ऐं पश्चाताप कंदा आहिनि की असां ग़फ़लत कई, पढ़ाई न कई। ओम शांति। हाणे रूहानी यात्रा खे त ॿार सुठी रीति सम्झंदा आहिनि। कोई बि हठ योग जी यात्रा न हूंदी आहे, इहा आहे यादि जी यात्रा। यादि जे लाइ कोई बि तकलीफ़ जी ॻाल्हि न आहे। बाप खे यादि करणु, हिन में कोई तकलीफ़ न आहे। इहा क्लास आहे न, हिन करे सिर्फ़ु क़ाइदे सिर वेहणो हूंदो आहे। तव्हां बाप जा ॿार ठहिया आहियो, ॿारनि जी पालना थिए थी। कहिड़ी पालना? अविनाशी ज्ञान रत्न जो खज़ानो मिले थो। असां बाप जा ॿार ठहिया आहियूं, असां ॿारनि जी पालना थिए थी। कहिड़ी पालना थिए थी? अविनाशी ज्ञान रत्न जो खज़ानो असां आत्माउनि खे मिले थो। बाप खे यादि करण में कोई तकलीफ़ न आहे, सिर्फ़ु माया बुद्धि जो योग तोड़े ॾींदी आहे। बाक़ी वियो भले कीअं बि, हिन सां कोई यादि जो तालुक़ु न आहे। ॾाढा ॿार हठ योग सां 3-4 घंटा वेहींदा आहिनि, सॼी राति बि वेही रहंदा आहिनि। अॻियां तव्हांजी त हुई भट्टी, उहा राति ऐं उहा ॻाल्हि बि हुई। हुते तव्हांखे धंधो दौरी त हुयो न, इन करे इहे सेखारिबो हुयो। हाणे बाप चवंदा आहिनि तव्हां गृहस्थ व्यवहार में रहो, धंधो दौरी बि भल करो, कुझु बि काम काज कंदे मूंखे यादि करो। हुन समय बाबा खे सॼो ॾींहुं यादि करे ज्ञान खे सम्झण ऐं खज़ाने खे सम्झण जे लाइ उहो कढी, मतिलबु जेको जेको इन्वेंशन कंदो आहे, हाणे त इन्वेंशन थी वई न, है न। ऐं असांखे हाणे घर गृहस्थी कर्म बि करिणो ई आहे, त उहो बि भल कंदे मूंखे यादि करो। हाणे कोई राति जो ईअं हठ योग ते वेही रहे, पोइ सुबुह जो कमु कीअं करे, है न। हिकु बार महिनत कई त हाणे त असांखे थोरे में असांखे सभु कुझु प्राप्ति थिए थी न। जीअं बाबा डबल फॉरनर्स जे लाइ चईंदा आहिनि न, उन्हनि खे धंधो बि करिणो आहे त ज्ञान योग बि करिणो आहे। लेट आया आहिनि त डबल कमाई करणी आहे। त हीअं ई असां लेट आहियूं, लेकिन पकल उहा रोटी त आहे न, न। पहिरियों त माण्हुनि खे रोटी, बाबा ब्रह्मा बाबा जे समय त रोटी पचाइणी हुई, हाणे त पची वई आहे न। हाणे त खाओ ऐं कमु करो। बाबा चवंदा आहिनि, हाणे बाप चवंदा आहिनि तव्हां गृहस्थ व्यवहार में रहो, धंधो दौरी बि भल करो, कुझु बि काम काज कंदे मूंखे यादि करो। ईअं न की हाणे निरंतर तव्हां यादि करे सघंदा आहियो, न। इहा अवस्था में टाइम लॻंदो आहे। हाणे निरंतर यादि ठहिरी वञे त कर्मातीत अवस्था थी वञे। बाप सम्झाईंदा आहिनि ॿार ड्रामा जे प्लान अनुसार हाणे बाक़ी थोरो समय आहे, सॼो हिसाब बि बुद्धि में रहंदो आहे, न। चवंदा आहिनि क्राइस्ट जे 3000 वर्ष पहिरियों भारत ई हुयो, हुनखे स्वर्ग चवंदा हुआसीं। हाणे उन्हनि जे 2000 वर्ष पूरा थी विया, 5000 वर्ष जो हिसाब थी वियो। न ॾिसबो आहे तव्हांजो नाम सॼो विलायत सां नीं निकिरंदो, छो जी उन्हनि जी बुद्धि पोइ बि भारतवासियुनि खां तिखी आहे। भारत सां पैसो उहो मांगदा आहिनि, पैसो बि उहो मांगदा आहिनि। भारतवासी ई लख वर्ष चई ऐं सर्वव्यापी जो ज्ञान ॾेई करे बुद्धि बिगाड़ी अथनि। लख वर्ष चई ऐं सर्वव्यापी जो ज्ञान ॾेई करे बुद्धि बिगाड़े छॾी आहे। तमो प्रधान थी विया आहिनि, उहे एतिरा तमो प्रधान न थिया आहिनि। उन्हनि जी बुद्धि त ॾाढी तिखी आहे। उन्हनि खे उन्हनि जो जॾहिं आवाज़ु निकिरंदो तॾहिं भारतवासी जगदा, छो जी भारतवासी हिकदमि घोर निंड में सुम्ही पिया आहिनि। उहे थोरा सुम्ही पिया आहिनि, उन्हनि सां आवाज़ु सुठो निकिरंदो। विलायत सां बि
विलायत सां बि आया हुया कि असांखे कोई ॿुधाए कि पीस कीअं थी सघंदी आहे, छो जी बाप बि भारत में ई ईंदा आहिनि न। ये ॻाल्हि त तव्हां ॿार ई ॿुधाए सघंदा आहियो। दुनिया में वरी खां उहो पीस कॾहिं ऐं कीअं थींदी, तव्हां ॿार त ॼाणंदा आहियो न, बराबरि पैराडाइज़ अथवा हेवन हुयो। नई दुनिया में भारत पैराडाइज़ हुयो, इहो ॿियो कोई बि न ॼाणंदा आहिनि। मनुष्यनि जी ॿुधी में इहे ॻाल्हियूं ई वेही रहियूं आहिनि कि ईश्वर सर्वव्यापी है न। असां ॿार ॼाणंदा आहियूं पैराडाइज़ हुयो, नई दुनिया पैराडाइज़ हुई, लेकिन दुनिया ख़ासि भारतवासी त घोर निंड में वेठा आहिनि सर्वव्यापी ऐं लाखों वर्ष जी ॻाल्हियुनि सां। कल्प जी आयु लाखों वर्ष चई छॾी अथनि, त मनुष्यनि जी ॿुधी में इहा ॻाल्हि वेठल आहे, लेकिन इहा उन्हनि जी ॿुधी सां ॻाल्हि कॾहिं निकिरंदी, जॾहिं कोई विदेशी इहा चईंदो न। ॾिसो बाबा हाणे भारतवासी एॾी महिनत करनि था न, बाबा जा ॿार भारत में रही करे, लेकिन हाणे उन्हनि खे हाणे विदेश में जेका बाबा जा ॿार आहिनि उन्हनि खे बि इहो सोचणो आहे कि असां जॾहिं अहिड़ो योग तपस्या कंदासीं, जॾहिं इहे जागदा, तॾहिं भारतवासियुनि जी महिनत सफल थींदी। त हाणे भारतवासी जेका बि भाउ भेण बाबा जा रहंदा आहिनि भारत में, उन्हनि खे विदेश में बि पंहिंजो योगदान ॾियणो खपे, है न। विदेश जे लाइ बि सेवा अर्थ कुझु सोचो, ताकि उतां माण्हू निकिरनि ऐं भारतवासियुनि जो बि उद्धार थिए। त सभिनि खे मिली करे करिणो आहे, ईअं न कि विदेश वारा आहिनि त उहा जॻाईंदा जेसिताईं भारतवासी वेठा आहिनि। मतिलबु भारत में जेका बाबा जा ॿार उहो वेही रहनि, जेका बाबा जे भारत में बि निमित ॿार आहिनि हुननि खे बि विदेश वारनि जे निमित ॿारनि सां मिली करे हुतां जी आत्माउनि खे जॻाइणो खपे। त बाबा चवनि था कि हाणे कि कॾहिं भारतवासी जागदा, छो जी भारतवासी त कंहिंजे कारण सुम्ही पिया आहिनि, सर्वव्यापी ऐं कल्प जी आयु जे कारण। सभिनि खां जास्ती पत्थर बुद्धीअ भारतवासी आहिनि। गीता शास्त्र आदि सभु भक्ति मार्ग जा आहिनि, पोइ बि इहे सभु ईअं ई ठहींदा, बल ड्रामा खे ॼाणंदा आहिनि, पोइ बि बाप त पुरुषार्थ कराईंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो विनाश त ज़रूरु थींदो, बल ड्रामा त ॼाणंदा आहियो, लेकिन बाबा त पुरुषार्थ कराईंदा आहिनि। बाप तव्हां ॿार ॼाणंदा आहिनि विनाश त ज़रूरु थींदो, बाप आया ई आहिनि नई दुनिया जी स्थापना करणी। हीअ त ख़ुशी जी ॻाल्हि आहे न, जॾहिं कोई वॾो इम्तिहान पास कंदा आहिनि त अंदरि में ख़ुशी थींदी आहे। असां इहे सभु पास करे देवता वञी करे ठहींदासीं। सॼो पढ़ाई ते मदार आहे, सॼो पढ़ाई ते मदार आहे न। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बराबरि बाप असांखे पढ़ाए करे इहे ठाहींदा आहिनि, बराबरि पैराडाइज़ हेवन हुयो। मनुष्य त वीचारा बिल्कुलु ई मुंझल आहिनि। बेहद जे बाप वटि जो ज्ञान आहे उहो तव्हां ॿारनि खे ॾियनि था। बाप जी तव्हां महिमा कंदा आहियो। बाबा नॉलेजफुल आहे, पोइ ब्लेसफुल बि आहे, खज़ाना बि हुन वटि फुल आहिनि। तव्हांखे एतिरो साहूकार केरु ठाहींदो आहे? हिते तव्हां छो आया आहियो? हिते असां वरसो पाइण आया आहियूं बाबा खां असां स्वर्ग जो वरसो पाइण आया आहियूं। अगरि कोई जी तंदुरुस्ती सुठी आहे परंतु धन आहे त धन बिगड़ छा थींदो? वैकुंठ में त तव्हां वटि धन रहंदो आहे न। हिते जो साहूकार आहिनि उन्हनि खे नशो रहंदो आहे, असां वटि एतिरो धन आहे, इहे कारखाना आदि आहिनि। शरीर थोरो खलास, शरीर छॾियो खलास। तव्हां ॼाणंदा आहियो असांखे बाबा 21 जन्मनि जे लाइ खज़ाना ॾियनि था। त हिते माण्हू धन ॾिसनि था, लेकिन तन जे मथां एॾो ध्यानु नथा ॾियनि, है न। तन खे बि सिर्फ़ु ॿाहिरां ई शो ऑफ करण लाइ श्रंगारनि था, अंदरि त सभिनि जो तन जीअं मरल ई आहे, है न। कॾहिं बि कंहिंखे हार्ट अटैक कुझु बि थी वञे। तव्हां ॼाणंदा आहियो असांखे बाबा 21 जन्मनि जे लाइ एतिरो धन ॾींदा आहिनि, खज़ानो ॾींदा आहिनि।
बाप ख़ुदि त खज़ाने जो मालिक न ठहींदा आहिनि, तव्हां ॿारनि खे मालिक ठाहींदा आहियो। ये भी तव्हां ॼाणदा आहियो, विश्व में शांती त सिवाय गॉड फादर जी कोई स्थापना करे न सघे। सभिनि खां फर्स्ट क्लास चित्र आहे ये त्रिमूर्ति गोलो। इन चक्र में भी सॼो ज्ञान भरियलु आहे। तव्हांजी अहिड़ी कोई वंडरफुल चीज़ हूंदी तॾहिं उहे सम्झंदा हिन में कोई अहिड़ो राज आहे। ॿार कोई नंढा नंढा खिलौना ठाहींदा आहिनि, उहे बाबा खे पसंदि न ईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि वॾा वॾा चित्र लॻायो जो परां खां ई कोई पढ़ी करे सम्झी सघे। मनुष्य अटेंशन वॾी चीज़ ते ॾींदा आहिनि, हिन में क्लियर ॾेखारियो, उन तरफ़ कलयुग हिन तरफ़ सत्युग। वॾा वॾा चित्र हूंदा त मनुष्य जो अटेंशन खिचंदो। टूरिस्ट भी ॾिसंदा, सम्झंदा भी उहो सुठी रीति सां। इहे बि ॼाणदा आहियो क्राइस्ट जे 3000 वर्ष पहिरियों स्वर्ग हुयो। ॿाहिरि त ईअं न ॼाणदा आहिनि, 5000 ॿाहिरि त ईअं न ॼाणदा आहिनि। 5000 वर्ष जो हिसाब तव्हां क्लियर करे सम्झाईंदा आहियो। इहे एतिरो वॾो ठाहिणो खपे जो परां खां ई ॾिसी सघनि। अक्षर भी पिया आहिनि जंहिंसां सम्झदा कि दुनिया जी अंत त बराबरि आहे। बॉम्ब्स त तयारु थींदा ई रहंदा आहिनि, नेचुरल क्लैमिटीज़ भी थींदी ई रहंदी आहे। तव्हां विनाश जो नाम ॿुधंदा आहियो त अंदरि में ख़ुशी थियणी खपे, परंतु ज्ञान न हूंदो आहे त ख़ुशी भी न थींदी आहे। बाप चईंदा आहिनि देह से देह जी सभु धर्म छॾे पंहिंजे खे आत्मा सम्झो, पंहिंजी आत्मा जो योग मुझ बाप सां गॾु लॻायो। इहा महिनत जी ॻाल्हि आहे। पावन ठही करे पावन दुनिया में अचिणो आहे। तव्हां सम्झंदा आहियो असां ही बादशाही वठंदा आहियूं पोइ गवाईंदा आहियूं। इहा त ॾाढी सहज आहे न, असां ही बादशाही वठंदा आहियूं पोइ गवाईंदा आहियूं। उठंदे वेंदे हलंदे अंदरि में टपकणो खपे। जीअं बाबा वटि ज्ञान आहे न, बाबा आया ई आहिनि पढ़ाए करे देवता ठाहिनि। असांखे उठंदे वेंदे खाईंदे पीअंदे अंदरि ज्ञान टपकणो खपे। मतिलबु हर चीज़ खे ज्ञान युक्त ॾिसो, ज्ञान युक्त ॻाल्हायो, ज्ञान युक्त ॿुधो, ज्ञान युक्त सोचो, है न। तॾहिं असां देवता ठही सघंदासीं। जेका 8 रत्न हूंदा न उन्हनि में इहा विशेषता हूंदी। बाप खे एतिरो यादि न कंदा आहिनि। चक्र जी भी सॼी नॉलेज बुद्धि में आहे त एतिरी ख़ुशी रहणी खपे न। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो, बिल्कुलु ख़ुशी में रहो। तव्हांखे पढ़ाइण वारो ॾिसो केरु आहे। जॾहिं सभिनि खे मालूम पवंदो त उन्हनि जो मुंहुं फिको थी वेंदो, परंतु हाणे उन्हनि खे सम्झण में थोरी देरी आहे। अञा देवता धर्म में एतिरी मेंबर्स त ठहिया न आहिनि, सॼी राजधानी स्थापना थी न आहे। केतिरा ढेर मनुष्यनि खे बाप जो पैगाम ॾियणो आहे। बेहद जो बाप वरी खां असांखे स्वर्ग जी बादशाही ॾिए थो। तव्हां बि उन बाप खे यादि करो। बेहद जो बाप त ज़रूरु बेहद जो ई सुख ॾींदो। ॿारनि जे अंदरि में त अथाह ज्ञान जी ख़ुशी हुजणी खपे। ऐं जेतिरो बाप खे यादि कंदा रहंदव त आत्मा पवित्र भी थींदी वेंदी। ड्रामा जे प्लान अनुसार तव्हां ॿार जेतिरी सर्विस करे प्रजा ठाहींदा आहियो त जंहिंजो कल्याण थींदो आहे उन्हनि जी पोइ आशीर्वाद भी असांखे मिलंदी आहे, है न। ग़रीबनि जी सर्विस कंदा आहियो, निमंत्रण ॾींदा रहो। ट्रेन में भी ॾाढी सर्विस करे सघंदा आहियो। एतिरा नंढा बैच में भी एतिरी नॉलेज भरियलु आहे। सॼी पढ़ाई जो तंत्र हिन में आहे। बैचिस त ॾाढा सुठा डे ठाहिणा खपनि जो कंहिंखे बि असां सौगात ॾेई सघूं। कोई खे बि सम्झाइण त सहज आहे न, सिर्फ़ु शिव बाबा खे यादि करो। बाबा चवनि था कोई खे बि सम्झाइण ॾाढो सहज आहे, सिर्फ़ु शिव बाबा खे यादि करो त बाबा जी युक्ति भी मिली वेंदी त शक्ति भी मिली वेंदी। हुतां जो वातावरण भी अहिड़ो थी वेंदो ऐं असां युक्ति सम्झाए भी सघंदासीं।
श्री बाबा सां ई वरसो मिलंदो आहे त बाप ऐं बाप जो वरसो स्वर्ग जी बादशाही कृष्णपुरी खे यादि करो। मनुष्य जी मत त केतिरी मुंझल आहे, कुझु बि सम्झंदा न आहिनि, विकार जे लाइ केतिरो तंग कंदा आहिनि, काम जी पिछाड़ी केतिरो मर्द आहिनि, कोई ॻाल्हि ई सम्झंदा न आहिनि, है न। माण्हू मतिलबु विकार बुरायूं देह जे संबंध कहिड़ो मतिलबु पंहिंजो जीवन ई यही सम्झंदा आहिनि। कई माण्हू त चईंदा आहिनि असांजो संसार ई इहो आहे, माउ बाप भाउ भेण चीजूं आदि। हुन संसार मां कोई बि टुटी पियो हली वियो त बसि हुननि जो संसार ई ख़तमु थी वियो। कहिड़ा मतिलबु हद में पंहिंजी जीवन करे छॾे अथनि। कोई जे लाइ त हुनजो संसार ई मोबाइल आहे, कमरो आहे हुनजो। ये भी ड्रामा में नूंद आहे, सभिनि जी बुद्धि बिल्कुलु चट थी वई आहे, बाप खे ॼाणंदा ई न आहिनि। जबकि सभु बाप चवनि था, जबकि विदेश वारा बि मञंदा आहिनि कि एतिरो समय उन्हनि खां कई माण्हू विदेश में पंहिंजे धर्म जे लाइ चईंदा आहिनि कि असांजो धर्म एतिरो ई समय हलंदो, है न। लेकिन भारतवासी पंहिंजे पाण खे भॻवान जे रूप में सम्झंदा आहिनि। सभी जी मेंटल खलास थी वई आहे। मेंटल मतिलबु मानसिक शक्ति। बाप चईंदा आहिनि ॿार तव्हां पवित्र ठहो त अहिड़े स्वर्ग जा मालिक ठही वेंदा। बाप चईंदा आहिनि तव्हां पवित्र ठहो त स्वर्ग जा मालिक ठही वेंदो, परंतु सम्झंदा ई न आहिनि। आत्मा जी ताक़त सॼी निकिरी वई आहे। केतिरो सम्झाईंदा आहिनि, पोइ बि पुरुषार्थ करिणो ऐं कराइणो आहे। पुरुषार्थ में कॾहिं बि थकिणो न आहे, हार्ट फेल बि न थियणो आहे। एतिरी महिनत कई, भाषण सां हिकु बि न निकितो, लेकिन तव्हांजो ॿुधायो उन जेतिरो बि ॿुधियईं उन ते छाप त लॻी वई न, है न। कम से कम वातावरण में उहे ॻाल्हियूं त असां फैलायूं न, है न। जेकी ॻाल्हियूं दुनिया वारा कॾहिं ॿुधी न आहे, पढ़ी न आहे, असां कम से कम उहो ज्ञान माण्हुनि खे ॿुधायो, उन्हनि जे कननि में त वियो, वातावरण में त फैलियो। अगरि तव्हां योग युक्त ॿुधायो हूंदो, है न, त कोई बि चीज़ वेस्ट न थींदी आहे। बाबा चवनि था कि एतिरी महिनत कई, भाषण में हिकु बि न निकितो, ईअं न सोचो। लेकिन तव्हांजो ॿुधायो हुननि जेतिरो बि सुनियो, हुन ते छाप त लॻी, पिछाड़ी में सभु ॼाणंदा ज़रूरु। तव्हां BK जी अथवा अथाह महिमा निकिरण वारी आहे। परंतु एक्टिविटी ॾिसंदा आहिनि त जीअं हिकदमि बेसमझी जी, कोई रिगार्ड ई न आहे, पूरी पहचान ई न आहे, बुद्धि ॿाहिरि भटकदी रहंदी आहे। बाप खे यादि करो त मदद बि मिले, बाप खे यादि कंदा न त गोया उहो पतित आहिनि, तव्हां ठहींदा आहियो पावन। जो बाप खे यादि न कंदा आहिनि त उन्हनि जी बुद्धि ज़रूरु किथे न किथे भटकदी रहंदी आहे। त उन्हनि सां गॾु अंग सां अंग न मिलणो खपे। छो जी यादि में न रहण जे कारण हू वायुमंडल खे ख़राबु करे ॾींदा आहिनि। पवित्र ऐं अपवित्र इकट्ठा थी न सघनि। हिन करे बाप पुराणी सृष्टि खे खलास करे ॾींदा आहिनि। जॾहिं असां कम से कम फर्स्ट राजधानी में सभु ॿार तयारु थी वञनि त हीअ सृष्टि खलास थी वेंदी। बाबा चवंदा आहिनि 16,108 प्रिंसेस रेडी थी वञनि त हीअ सृष्टि पुराणी। पोइ छो जी पवित्र अपवित्र इकट्ठा न रही सघंदा आहिनि, पोइ हीअ पुराणी सृष्टि खलास थी वेंदी। दिन प्रतिदिन क़ाइदा बि सख़्तु निकिरंदा वेंदा। बाप खे यादि न कंदा त क़ाइदा जे बदिले ॿियो ई नुक़सानु कंदा, फ़ाइदे जे बदिले ॿियो ई नुक़सानु कंदा। पवित्रता जो सॼो मदार यादि ते आहे। जेतिरो यादि कंदासीं ओतिरी आत्मा शुद्ध थी वेंदी। ऐं पद जो आधार असांजो ज्ञान धन ऐं सेवा। हिकु जॻह ते वेहण जी ॻाल्हि न आहे। हिते इकट्ठा वेहण सां त अलॻि अलॻि पहाड़ी ते वञी करे वियो उहो सुठो आहे।
जो यादि न कंदा आहिनि उहे पतित आहिनि। हुननि जो त संग बि न करिणो खपे। चलन सां ई मालूम पइजी वेंदो आहे। यादि बिगर पावन त ठही न सघनि। हर हिक जे मथां पापनि जो बोझ ॾाढो आहे। जन जन्मांतर जो आहे। इहे बिगर यादि जी यात्रा कीअं निकिरे। उहो गोया पतित ई आहिनि, है न। जो यादि जी यात्रा बिगर यादि जी यात्रा सभु पवित्र थी न सघंदा आहिनि। पापनि जो बोझ ख़तमु न थी सघंदो आहे। बाप चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि जे लाइ सिधी पतित दुनिया खे खलास करे ॾींदो आहे। हुनजो संग बि न हुजे, परंतु एतिरी बि बुद्धि न आहे कि कंहिंजे साथ संग करिणो खपे। तव्हांजो प्यार पावन सां ई हुजिणो खपे। असां पावन आत्माउनि जो प्यार पावन सां ई हुजिणो खपे। इहे बि बुद्धि खपे न। स्वीट बाप ऐं स्वीट राजधानी जे सवाइ ॿियो कोई बि यादि न अचिणो खपे। स्वीट बाप स्वीट राजधानी जे सवाइ ॿियो कोई बि यादि ई न अचिणो खपे। एतिरो जॾहिं त्याग करणु, एतिरो सभु त्याग करणु कोई मासी जो घर न आहे। बाप खे त ॿारनि ते अथाह प्यार आहे। ॿार पावन ठही वञो त पावन दुनिया जा मालिक ठही वेंदा। असां तव्हांजे लाइ पावन दुनिया जी स्थापना करूं था न। हिन पतित दुनिया खे बिल्कुलु खलास करे ॾियणो। हिन पतित दुनिया खे बिल्कुलु ई खलास करे ॾियो। खलास करे ॾींदा आहिनि बाबा कॾहिं जॾहिं असां पावन ठही वेंदा आहियूं। हिते हिन पतित दुनिया में हर चीज़ तव्हांखे दुख ॾींदी आहे। आयु बि कमती थींदी वेंदी आहे। हिनखे चइबो आहे वर्थ नॉट अ पेनी। कौड़ी ऐं हीरे में फ़र्क़ु त हूंदो आहे न। त तव्हां ॿारनि खे केतिरी ख़ुशी हुजणी खपे। बाबा चवनि था, ॻायल बि आहे न, सच त मिठो नच। तव्हां सत्युग में ख़ुशी में डांस कंदा आहियो। हिते बि हितां जी कोई बि वस्तु सां दिलि न लॻाइणी आहे। इनखे त ॾिसंदे उहे ॾिसंदा न आहियो न। अखियूं खुली हूंदियूं आहिनि बि जीअं की निंड ई आहे। हिते इनखे त ॾिसंदे उहे न ॾिसो। हितां जी कंहिं बि चीज़ खे अखियूं खुले हूंदे हुए बि जीअं की निंड में आहियो, परंतु उहा हिम्मत, उहा अवस्था खपे कि हितां जी चीज़ असां ॾिसंदे हुए बि न ॾिसूं। मम्मा जी इहा स्टेज हुई न, त ईअं असांखे अभ्यास करिणो आहे। जीअं असां अखियूं खुलंदे हुए बि असांजो ध्यानु मथे बाबा वठी आहे। बाबा चवनि था जीअं निंड में आहियो। इहे त निश्चय आहे कि पुराणी दुनिया हूंदी ई न, है न। लेकिन असांजो निंड में आयो मतिलबु दुनिया वारा ईअं सम्झनि, अरे हिननि ॾिठो ई न। लेकिन असांजो ध्यानु परमधाम में बाबा वटि हुजिणो खपे। पंहिंजी नई दुनिया में हुजिणो खपे। थाली खे ॾिसो त बि सोचो, हा सत्युग में सोने जी थाली में असां रोटी खाईंदासीं, त उहा थाली बि ॾिसंदे हुए न नज़र ईंदी। इहे त निश्चय आहे कि पुराणी दुनिया थींदी ई न। सत्युग में एतिरो ख़ुशी जो पारो चढ़णो खपे। चुटकी कटणी खपे। असां शिव बाबा खे यादि कंदा त विश्व जी बादशाही मिलंदी। अरे असां त शिव बाबा खे यादि कंदासीं। अगरि कॾहिं दुनियादारी पसी न त ख़ुदि खे ईअं चुटकी काटणी, मतिलबु थोरो ईअं सजाग थियणो कि अरे असांखे त बाबा विश्व जी बादशाही ॾींदा आहिनि। इहे छा हठयोग सां बि वेहणो न आहे। खाईंदे पीअंदे कमु कंदे बाप खे यादि करो। इहे बि ॼाणंदा आहियो राजधानी स्थापना थिए थी न। बाप थोरी चईंदा दासी ठहो। बाप त चईंदा पुरुषार्थ करो पावन ठहिण जो। बाप पावन ठाहिण जो पुरुषार्थ कंदा आहिनि। तव्हां पोइ पतित ठहींदा आहियो। केतिरा कूड़ पाप कंदा आहियो। हमेशह शिव बाबा खे यादि करो त पाप सभु स्वाहा थी वेंदा न। हमेशह शिव बाबा खे यादि करो त पाप सभु स्वाहा थी वेंदा।
ये बाबा जो यज्ञ आहे न, वॾो भारी यज्ञ आहे बाबा जो। उहो माण्हू यज्ञ रचंदा आहिनि, लाखों रुपए ख़र्च कंदा आहिनि। हिते त तव्हां ॼाणंदा आहियो सॼी दुनिया हिन में स्वाहा थी वेंदी, हिन यज्ञ में पूरी दुनिया स्वाहा थी वेंदी। ॿाहिरां खां आवाज़ थींदो, भारत में फैलंदो न, ॿाहिरां खां आवाज़ थींदो, भारत में फैलंदो। त हाणे सभु भारत जे निमित आत्माउनि खे बि ॿाहिरां जी सर्विस जे लाइ पंहिंजा आइडियाज़ इकट्ठा करे ॿाहिरि वारनि खे बि ॾियणो खपे, है न। हिते त बाबा यज्ञ में कुझु बि ख़र्चो न कराइनि। हिते त तव्हां ॼाणंदा आहियो सॼी दुनिया हिन में स्वाहा थी वेंदी, ॿाहिरां खां आवाज़ थींदो, भारत में फैलंदो। हिकु त बाप सां गॾु बुद्धि जो योग हुजे त पाप कटनि, पोइ ई असांखे ऊंच पद मिलंदो। बाप जो त फ़र्ज़ु आहे न ॿारनि खे पुरुषार्थ कराइणु। लौकिक बाप त ॿारनि जी सेवा कंदा आहिनि, सेवा वठंदा बि आहिनि। इहे बाबा त चवंदा आहिनि, मां तव्हां ॿारनि जी 21 जन्मनि जो तव्हांखे वरसो ॾींदो आहे, त अहिड़े बाप खे यादि ज़रूरु करिणो खपे न, जंहिंसां असांजा पाप कटजंदा। बाक़ी पाणी सां थोरी कटजंदा पाप, पाणी त जाते ताते आहे। विलायत में भी नदियूं आहिनि, विलायत में भी नदियूं आहिनि न, त छा हिते जी नदियूं पावन ठाहिण वारियूं आहिनि, विलायत जी नदियूं पतित ठाहिण वारियूं आहिनि छा? ॾिस बाबा जी भाषा कुझु बि मनुष्य सम्झंदा न आहिनि। बाप खे त तरस पवंदो आहे न, बाप सम्झाईंदा आहिनि ॿार गफ़लत न करो। बाबा एतिरो गुलगुल ठाहींदा आहिनि त महिनत करणी खपे न, पंहिंजे ते रहम करिणो खपे। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजी भी रूहानी माता पिता बाप दादा की यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हिते जी कोई बि वस्तु में दिलि न लॻाइणी आहे, हुनखे ॾिसंदे हुए बि जीअं ॾिसो ई न। अखियूं खुलियूं हूंदे हुए बि जीअं निंड जो नशो रहंदो आहे न, ईअं रहे। मतिलबु ईअं निंड में न रहणो आहे, मतिलबु बाबा चवनि था जीअं माण्हू चवंदा आहिनि अरे इहे त पई आहे हीअ, लेकिन असांजो बुद्धि योग परमधाम में बाबा वटि थिए। मतिलबु चइण जो तात्पर्य इहा आहे बाबा जो कि हुन चीज़ में असांखे ममत्व न हुजे। यूज़ त करणी आहे न, लेकिन हुन वस्तु सां दिलि न लॻाइणी आहे। अहिड़ी ख़ुशी जो नशो चढ़े जीअं त उहा चीज़ टुटी पई, गुम थी वियो, उहो माण्हू जो शरीर छॾामिजी वियो त असांखे कोई फ़र्क़ु ई न पइजे। ॿियो आहे सॼो मदार पवित्रता ते आहे, हिन करे संभाल करणी आहे कि पतित जे अंग सां अंग बि न लॻणो खपे, पतित जे अंग सां अंग बि न लॻणो खपे। स्वीट बाप और स्वीट राजधानी जे सवाइ ॿियो कोई यादि बि न अचिणो खपे। स्वीट बाप स्वीट राजधानी जे सवाइ ॿियो कोई यादि बि न अचिणो खपे। वरदाना हद जी इच्छाउनि खे छॾे अच्छा सुठो ठहिण वारा इच्छा मात्र अविद्या ठहो। मन में कोई बि हद जी इच्छा हूंदी त सुठो ठहिण न ॾींदी। जीअं धूप में हलंदा आहियूं त परछाई अॻियां वेंदी आहे, हुनखे अगरि पकड़ण जी कोशिशि करो त पकड़े न सघंदव, पीठ करे करे अची वेंदो, पीठ करे करे अची वञो त परछाई पुठियां पुठियां ईंदी। ईअं ई इच्छा आकर्षित करे रुआइण वारी आहे। असांखे इच्छा इहे बि न हुजे कि असांजो ॿारु पढ़ी लिखी नंबर 1 अचे, हुनखे छॾे ॾियो त उहो पुठियां पुठियां ईंदी। मांगण वारा कॾहिं बि संपन्न न थी सघंदा आहिनि। कोई बि हद जी इच्छाउनि जे पुठियां भॼणु जीअं ईअं ई आहे जीअं मृग तृष्णा, इन सां
सदा बची करे रहो त इच्छा मात्रम अविद्या थी वेंदा। ये भी इच्छा न रखो मुंहिंजो ॿारु अॼु टेस्ट में सुठा मार्क्स खणी ईंदो। तव्हांजो फ़र्ज़ु आहे पढ़ाइणु, तव्हांजो फ़र्ज़ु आहे स्कूल मोकिलणु, मोकिलो। वो जो बि करे थो, जीअं बि करे थो, हाणे असां त शिक्षा ॾेई सघंदा आहियूं, बाबा जी छत्र छाया में ॾेई सघंदा आहियूं। बाबा खे हुन ॿार खे बाबा जे बारे में ॿुधाए करे सुठी शिक्षायूं ॾेई सघंदा आहियूं। बाक़ी हुन आत्मा जी क़िस्मत, वो जेतिरो पुरुषार्थ करे। स्लोगन आहे पंहिंजी श्रेष्ठ कर्म व श्रेष्ठ चलन द्वारा दुआयूं जमा करे वठो त पहाड़ जहिड़ी ॻाल्हि बि रुई जे समान अनुभव थींदी। पंहिंजी श्रेष्ठ कर्म ऐं श्रेष्ठ चलन द्वारा दुआयूं जमा करे वठो त पहाड़ जहिड़ी ॻाल्हि बि रुई जे समान अनुभव थींदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।